पहिरियों दर्जो सबक पहिरियों वाक़फ़ियत पहचान। पाण में 4 ॼणा आहिनि, 2 छोकिरा ऐं 2 छोकिरियूं। छोकिरनि जा नाला आहिनि मोहन ऐं विनोद। छोकिरियुनि जा नाला रेखा ऐं हेमा। रेखा शुरू थी करे। मोहन, ही केरु आहे? रेखा, ही मुंहिंजो दोस्त विनोद आहे। नमस्ते। नमस्ते। मोहन, हू केरु आहिनि? हू ॿई मुंहिंजा दोस्त आहिनि। रेखा, हीअ केरु आहे? माया हेमा, रेखा जी साहेड़ी। ऐं हूअ केरु आहिनि? हू असांजूं साहेड़ियूं आहिनि। हाणे अचो ॾिसो असांजो स्कूल। तव्हांजे स्कूल जो नालो छा आहे? असांजे स्कूल जो नालो महात्मा गांधी स्कूल आहे। तव्हांजे स्कूल में केतिरा शागिर्द आहिनि? असांजे स्कूल में 400 शागिर्द आहिनि। 250 छोकिरा ऐं 150 छोकिरियूं। तव्हांजे स्कूल में केतिरा मास्टर आहिनि? असांजे स्कूल में 5 मास्तर आहिनि। ऐं मास्टराणियूं केतिरियूं आहिनि? 10। असांजो स्कूल सुठो ऐं वॾो आहे। स्कूल जे अॻियां वॾो बाग़ आहे ऐं पुठियां रांदि जो मैदान आहे। असांजे स्कूल में हिकु नंढी पर सुठी लाइब्रेरी बि आहे। वाह! तव्हांजे स्कूल जो नालो छा आहे? मीरा स्कूल। अचिजे असांजो स्कूल ॾिसण। असांजो स्कूल नंढो आहे पर सुहिणो आहे। तव्हीं ज़रूरु अचिजो। चङो, नमस्ते। नमस्ते।